नाज़रीन, एक अफ़सोसनाक ख़बर आहे। करमपुर नापरकोट थाणे जे इंडस हाईवे ते धाड़ेलनि जी मज़दा गाॾी ते सिधी फायरिंग, ड्राइवर समेत 3 ॼणा क़तल थी विया। नाज़रीन, एक अफ़सोसनाक ख़बर आहे त राति देर सां नापरकोट थाणे जे इंडस हाईवे ते ॾोहारनि जी काह गाॾी न बीहारण ते मज़दा मथां अंधाधुंध फायरिंग जे नतीजे में 3 ॼणा क़तल थी विया ऐं 1 ॼणो सख़्त ज़ख़्मी थी पियो। क़तल थियलनि में डेरा इस्माइल खान जा रवासी खान बुगटी, बहादुर खान ऐं अब्दुल वाहिद बुगटी शामिल आहिनि। ॿिए तरफ़ फायरिंग जी इतला ते नापरकोट पुलिस पहुची ॾोहारियुनि जो पीछो कयो, लेकिन ॾोहारी घेरो टोड़े फ़रार थियण में कामयाब थी विया। नाज़रीन, वधीक अपडेट कंदा हलूं त पुलिस फ़ौतियुनि जा लाश खणी शिकारपुर इस्पताल मुंतक़िल कया आहिनि ऐं हिन वक़्त बि जेके क़तल थियलनि 3 ॼणनि जा लाश शिकारपुर इस्पताल जे सर्दखाने में पियल आहिनि। हर वक़्तु ख़बर खां आगाह लाइ ॾिसंदा रहो KBK वेब न्यूज़।